वेलकम दोस्तों सिंध रंग यूट्यूब चैनल में अवां सभिनी दोस्तन के दिल जी गहराइन सां वेलकम कयूं था। फ्रेंड्स, दिस इज़ ओनली इंफॉर्मेटिव वीडियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां वेठा आहियूं पंहिंजो जेको आहे सिंध जो नामवर हकीम लाला सैफुर रहमान साहब वटि, ऐं अॼु उन्हनि खां असां वठंदासूं नौजवान जे लाइ हिकु अहिड़ो नुस्ख़ो जंहिंमें नौजवान जा जेके बुनियादी मसइला आहिनि, जीअं उनखे एतलाम वग़ैरह अचणु, ऐं जेके बे औलाद जोड़ा आहिनि, जेके जरासीम न आहिनि, उनखे जरासीम थी वेंदा, ऐं नौजवान में जेका ताक़त जी घटिताई आहे उहा बि उनखे पूरी थी वेंदी। हिकु अहिड़ो परफेक्ट नुस्ख़ो उन्हनि खां वठंदासूं जेको इस्तेमालु करे नौजवान जेको आहे उहे असांखे दुआऊं ॾींदा। अस्सलाम वालेकुम लाला साईं। साईं, अॼु असांखे इहो नुस्ख़ो ॾियो जंहिंमें नौजवान जेके आहिनि उन्हनि जा इहे मामलात जेके आहिनि हल थी वञनि, एतलाम में बि उन्हनि खे फ़ाइदो थी वञे, ऐं जेके जंहिंजा जरासीम घटि आहिनि जरासीम बि पूरा थी वञनि, जंहिंखे ताक़त घटि आहे उनखे ताक़त बि अची वञे। इहो थोरो जेको आहे हिकिड़ो तफ़सील सां इहो नुस्ख़ो ॾियो त जीअं नौजवान असांजे जेके आहिनि उहे वधि में वधि फ़ाइदो वठनि। महिरबानी अदा मोहम्मद असलम साहब। नौजवान जेके शादी को घबराइनि था या जेके शादीशुदा आहिनि अञा पहुचनि मस्त था, क्लास थी वञनि था, या तड़ पवे थो, जरासीम घटि आहिनि, उन्हनि जे लाइ ही कुझु अज्जा पियूं आहिनि। हीअ आहे ताल मखानो, हीअ ताल मखानो आहे, ये बीच बंद आहे, हीअ सफ़ेद मुसली ईंदे इन्ही टिनी शयुनि खे ठिकर जे प्याले में बड़ जे खीर में 8 ॾींहं पूरो इनखे पीआरणो आहे। बड़ जो खीर जीअं उहो मथूं कंप्लीट माना छाइजी वञे। उन खां पोइ इनखे ख़ुश्क करे 8 ॾींहंनि खां पोइ ख़ुश्क करे पाउडर करे वरी बड़ जे खीर में गोरियूं तयारु करणियूं, चणे जेतिरियूं गोरियूं। साईं, थोरो हिकिड़ो सुवालु आहे, हाणे इहे टई जेके अज्जा तव्हां ॾेखारिया, ही टे जेके अज्जा आहिनि, ही छा आहे साईं? ही ताल मखानो। ताल मखानो। ही छा आहे साईं? बीज बंद। बीज बंद। सफ़ेद मुसली। सफ़ेद मुसली। अच्छा साईं, हाणे इहो थोरो ॿुधाइजो त इन टिनी शयुनि खे पहिरें सफ़ूफ़ करिणो आहे या ईअं ई जेको आहे इनखे उहो बड़ जो खीर खणणो आहे? न, ईअं जंहिं महिल खजी वेंदो, अच्छा, बाद में इनखे करिणो आहे सफ़ूफ़। अच्छा, इहे टई शयूं हिकिड़े प्याले में विझनि ठिकर जे थां में, जी, पोइ उन में खीर विझे बड़ जो, जीअं इहे उन में चङी तरह पुसी वञनि। जी सही। अच्छा, पोइ 8 ॾींहं इहो पुसियल रहे। 8 ॾींहं खजी वेंदो 8 ॾींहंनि में। अच्छा, पोइ इनखे ख़ुश्क करे पाउडर करिणो आहे, वरी बड़ जो खीर हथ करे। अच्छा, पोइ इन्हनि खे ख़ुश्क करे वरी पोइ इनखे सफ़ूफ़ करिणो आहे, पाउडर करिणो आहे। अच्छा, बाद में जो गोरियूं ठहिणियूं आहिनि, उहे गोरियूं बि बड़ जे खीर में। अच्छा, 2 गोरियूं सुबुह, 2 राति जो गाए खीर सां, ॾींहं जो पाणी सां। महीने जे अंदरि इंशाअल्लाह ताला उहो कंप्लीट ओके थी वेंदा, मुकमिल जरासीम भी ओके थी वेंदा, इंशाअल्लाह औलाद भी थी वेंदी, हर पासे ॾे कंट्रोल थी वेंदो, जटरा जे लाइ बहितरीनु। मर्दाना जेकी कमी आहे उहा बि उनजी ख़तमु थी वेंदी बिल्कुलु 100%। अच्छा साईं, बड़ जे उन में खीर में जो गोरियूं वधिजी वेंदियूं आराम सां? बिल्कुलु आराम सां, बिल्कुलु आराम सां, आसान। वॾी महिरबानी दोस्तों, मां हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधो साईं जो, तमामु हिकु बहितरीनु नुस्ख़ो, इनखे वधि में वधि जेको आहे शेयर कयो, ऐं हीअ यूट्यूब चैनल अवां जो पंहिंजो आहे, इनखे लाइक करे सब्सक्राइब करे ऐं वधि में वधि शेयर कयो त जीअं असांजा नौजवान जेके आहिनि उहे वधि में वधि जेको आहे उहो फ़ाइदो वठी सघनि। दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। दोस्तों, सिंध रंग यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा त जीअं ईंदड़ वीडियो अवां वटि पहुची सघनि। अल्लाह हाफ़िज़।